अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां आहियां असद अली QTV सिंधी चैनल सां गॾु। अॼु मां तव्हांखे हिकु अहिड़ी शख़्सियत जो तारुफ़ कराइण वारो आहियां जेके तारीफ़ जा मोहताज त न आहिनि, पर वरी बि असां हुनजो तारुफ़ कराइण ज़रूरु सम्झूं था। सर मास्टर मजबूर साहब जन। अस्सलाम वालेकुम सर। वालेकुम सलाम। असद अली साईं ख़ुशि आहियो? ठीक ठाक सर, तव्हां ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह एहसान अलाह कुर्ब। सर तव्हांखे कीअं थो लॻे अॼु असां चैनल में तव्हांजो इंटरव्यू वठी रहिया आहियूं? मां तमामु बेहद ख़ुशनसीब आहियां कि तव्हां जहिड़े चैनल में मूंखे ख़िदमत जो मौक़ो मिलियो आहे। पर अलाह करे त इन जा असांखे पेसरा मिलनि। साईं ॿियो ख़ैरु आहे, ख़ुशि आहियो? ठीक ठाक सर। साईं हाणे तव्हां जेको हुकुम कयो। सर असां तव्हांखां कुझु सुवाल जवाब कंदासीं। जी साईं, बिस्मिल्लाह। सर तव्हां इहो सुरीलो एॾो ॻाइणु किथां सिखियव? असद अली साहब, मां इहो ॻाइणु पंहिंजे घर खां सिखियो। घर में कीअं ॻाइणु सिखियव? बाबा सिधी ॻाल्हि आहे, मुंहिंजे घर में जहिड़ो पियो हले हुन मां ॻाइणो थी वियुसि। मां पंहिंजो ॻाइणु सिखी वियुसि, दुनिया में फेमस थी वियुसि, माण्हुनि में मशहूरु थी वियुसि। घर जे जहिड़े में सिर्फ़ु तव्हां ई सिखियो या ॿिया बि सिखिया के? मुमताज़ मौलाई, तव्हां मुमताज़ मौलाईअ खे ॿुधो न, तव्हां आवाम ख़्यालु त कयो न त ग़रीब छा थो चए। हो बि इन घर जे जहिड़े मां ई रागी थी वियो, काफ़ी खोड़ सारा थी विया आहिनि, मां बि थी वियुसि। बेशक बिल्कुलु बेसुरो आहे उहो, बिल्कुलु सही आहे। सर तव्हां अॼु असांजे प्रोग्राम में व्यूअर्स खे, ॾिसण वारनि खे हिकिड़ो कलाम ॿुधायो त साईं बिल्कुलु, छो न। जे अचण सां मुंहिंजा जानी दौलत मां मन सां ईंदासीं, दौलत मां मन सां ईंदासीं, चाचनि मां मन सां ईंदासीं। सर इहो वाक़ई तव्हांजो गानो आहे? न साईं, राग त ही मुंहिंजो न आहे, इमरान जमाली साहब जो आहे। पंहिंजो को सुरीलो कलाम ॿुधायो न। साईं ॻाल्हि इहा ई आहे त सिंध में था रहूं, जेको गानो माण्हू ॿुधंदा त ॿुधाईंदुसि, पर ॻाल्हि इहा ई आहे त तव्हांजे चैनल मूंखे पेमेंट कोन ॾिनी आहे, इन करे ज़ाहिर आहे त मां तव्हांखे परावी राग ॿुधाईंदुसि न। न ॾिसो को सस्तो या फ्री वारो को कलाम हुजे त ॿुधायो। बाबा असद अली साहब छा था चओ? अॼुकल्ह को फ़क़ीर खे 5 रुपया बि अलाह जी नाव ते कोन थो ॾे। असांजी त वॾी फीस आहे बाबा, हिकु हिकु राग ते तक़रीबन अमेरिकन छा चवंदा आहिनि, डॉलर इहे साईं असांखे डॉलर मिलंदा आहिनि। वरते त डॉलर त कोन ॾींदव, पर पाण अलाह जे नाव जो चओ त हिकिड़ो मां तव्हांखे रागड़ो ॿुधाए छॾियां। बिल्कुलु, अलाह जे नाले जो हिकिड़ो कलाम ॿुधायो। घड़ी वेहो प्यारा तोखे टंडो घुमाया, घड़ी वेहो प्यारा तोखे टंडो घुमाया, टंडो न वणई त टंडो न वणई त मचड़ा खाराया, बिना पैसे जो कलाम झल त दब।